रहीम आऊं मुश्ताक भलाई सीनियर नायब सदर लसवा लम्स जीअं त असांजो वाइस चांसलर तमामु किरियल हरकतूं पियो करे असांखे ख़ुदि शुभ आहे त असांखे माराए छॾे थो ऐं हीअ असांजे क़ौमुनि में क़ौमी जहिड़ा बि करणु चाहे थो। बराए महिरबानी असां आला ऑफिसर खे अपील था कयूं त हिन शइ जो नोटिस वठी असां खां इंसाफ़ कयो वञे ऐं सुप्रीम कोर्ट खे बि अपील था कयूं त हीउ जेको असांजे मथां ड्रामो ठाहियो वियो आहे कूड़ी एफआर जो इन जी फुल फौरन तशख़ीस करे असांखे बेगुनाह खे आज़ादु करे असुलु जवाबदारनि खे कानून जे कटड़े में आरो वञे। ॿियो अर्ज़ु आहे त असांखे हीउ वाइस चांसलर ॾींहों ॾींहुं प्रेशर वाइज़ कंदो थो वञे। असांजूं पघारूं बंदि असांजे दोस्तनि खे टर्मिनेट कयो वियो आहे ऐं असांजे हिन ईद ख़ुशीअ में बि असां फ़ाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारी आहे। हिन महिल बि असां फ़ाका कशी ज़िंदगी में गुज़ारींदा। सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त कंहिंजी पघार मुलाज़िमनि जी बंदि न कयूं, पर हीउ उनखे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे लताड़ करे ऐं हीउ पंहिंजा हुकुम हलाए पियो थो।